इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलो त सुप्रीम कोर्ट तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खे गैर क़ानूनी करार ॾींदे खेसि फौरी तौर ते आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत सगोरी इमरान ख़ान खे इस्लामाबाद हाई कोर्ट सां ॿीहर राब्तो करण जो हुकुम ॾेई छॾियो वियो। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते इमरान ख़ान खे अदालत में पेश कयो वियो। इमरान ख़ान खे 15 गाॾियुनि ते ॿधल सिक्योरिटी काफ़िले में सुप्रीम कोर्ट आंदो वियो। इमरान ख़ान खे अदालत जे कमरे में पहुचाइण खां पोइ अदालत जे कमरे खे बंदि कयो वियो। अदालत तरफ़ां हुकुम ॾिनो वियो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ जो चेयरमैन इस्लामाबाद हाई कोर्ट सुभाणे राब्तो करे। अवां खे अदालत सगोरी जो फ़ैसिलो हर सूरत में मञणो पवंदो। इमरान ख़ान जे वकील हामिद ख़ान चयो त इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश थियण जे लाइ मोहलत ॾिनी वञे। हामिद जी दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट तरफ़ां रद्द कई वई। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चयो त सुभाणे इस्लामाबाद हाई कोर्ट फ़ैसिले जी ॿुधणी कंदी। जॾहिं हिकु शख़्स अदालत में पेश थिए थो त इन जो मतिलबु इहो आहे त हू पाण खे सरेंडर करे थो। हाई कोर्ट जो जेको फ़ैसिलो ईंदो इहो सभिनी खे मञणो पवंदो। इन दौरान जस्टिस अतर मनोल्ला रिमार्क्स ॾींदे चयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो जहिड़ा अॻवान ॿीहर न ईंदा। एतिरनि वॾनि अॻवाननि खे मारण खां पोइ बि हालतूं कंट्रोल में रहियूं। ख़ान साहब सियासी माहौल सियासतदान खे पैदा करणो आहे। सुप्रीम कोर्ट जे करे अवां अॼु हिते बीठल आहियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।